अस्सलाम वालेकुम। हाँ पे मोबाइल फोन में जीबी डीबी जेके व्हाट्सएप सभी कयो इंस्टॉल। हाँ ऑफिशियल मीटा व्हाट्सएप पे ऑफिशियल व्हाट्सएप ते 2 अकाउंट खोले सको था। जी हाँ बिल्कुल, तरीक़ोकार वीडियो में शामिल है। अचो तो वीडियो जो हलूं जी। तो असां चुका आहियूं मोबाइल की स्क्रीन ते। हाँ असां तव्हांखे ॾेखारींदासीं त असां हिक खां वधीक पंहिंजे मोबाइल के अंदर व्हाट्सएप नंबर के ऐड कर सघूं था बिना के फेक व्हाट्सएप के मतलब जीबी डीबी को भी व्हाट्सएप जो हुए तव्हां इंस्टॉल करे। सब का पहिरीं तव्हां मोबाइल की सेटिंग में अचो। सेटिंग में अची तव्हां सर्च कयो क्लोन तव्हां सर्च कंदव तो क्लोन लिखंदा CLONE। बस एतिरो तव्हां लिखंदव तव्हांजे साम्हूं सर्च थी वेंदो। मुझे मोबाइल थोड़ा हैंग थियण लगो आहे, तंहिंजे करे थोड़ा सर्चिंग में टाइम पियो वठे। तो दोस्तों वीडियो के लाइक कयो, शेयर कयो ताकि सब पंहिंजे मोबाइल के अंदर जीबी व्हाट्सएप में कटे पंहिंजी डेटा के महफूज करे सघनि। असां बस एतिरो लिखंदासीं CLON लिखंदासीं। ॾिसो ऐप क्लोनर अची वियो तव्हांजे साम्हूं। मथां क्लिक कयो, तव्हां पंहिंजे व्हाट्सएप के क्लोन के दबायो। ॾिसो हिन नंबर ते तव्हां हिते दबायो, हिते क्लिक करण खां पोइ हीअ जेको साम्हूं ब्लू ऑप्शन आहे इन के तव्हां ऑन कंदव। इन के तव्हां ऑन कंदव। हेठि तव्हां ॾिसो त रिज़म ऐप क्लोनर। ही ऐप तव्हांजो व्हाट्सएप जेको क्लोन थी चुको आहे। व्हाट्सएप क्लोन तव्हांजे थियण खां पोइ तव्हां ॾिसो था तव्हांजे मोबाइल के अंदर 2 व्हाट्सएप यूज़ पिया थियनि। हिकिड़ो 2 नंबर ही इन ते तव्हां क्लिक करण खां पोइ तव्हां क्लिक कयो 3 डॉट ते। 3 डॉट कुंड ते आहे, कुंड खे दबाइण खां पोइ सेटिंग में दबायो। 3 डॉट खां पोइ सेटिंग खां पोइ अकाउंट ते तव्हां क्लिक कयो। पहिरें नंबर ते तव्हां ॾिसो ही मुंहिंजो पहिरों फर्स्ट व्हाट्सएप आहे जेको शहज़ाद जे नाले सां। हिन खे तव्हां क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ तव्हां आखिर का डिलीट अकाउंट का मथा जो एड अकाउंट आहे इन ते तव्हां क्लिक कंदव तो हेठां खां तव्हांजो एड व्हाट्सएप न्यू अकाउंट एड व्हाट्सएप अकाउंट के तव्हां जी क्लिक कंदव। तव्हांजे साम्हूं दोबारा एक नओ अकाउंट इन साॻे व्हाट्सएप ते ठहण जे लाइ तैयार आहे। हिन जगह ते तव्हां एड कंटिन्यू मोबाइल नंबर तव्हां ॾेई पंहिंजो अकाउंट हिते क्रिएट करे सघो था। मोडे ऑलरेडी पहिरियां खां ई ठहियल आहे, तंहिंजे करे हिते कोन ठाहींदुसि। तव्हां ठाहींदव OTP ईंदी। OTP खां पोइ तव्हांजो व्हाट्सएप जीअं पहिरियों अकाउंट हुयो ॿियो अकाउंट भी ईअं ई ठहंदो। तव्हां पंहिंजे मोबाइल के अंदर हिक खां वधीक मतलब 4 व्हाट्सएप भी तव्हां इस्तेमाल करे सघो था। 3 डॉट ते क्लिक करे ही ॾिसो मुंहिंजो ॿियो अकाउंट हिन ते ठहियल आहे। मतलब मुझे मोबाइल के अंदर ऑलरेडी हींअर 4 व्हाट्सएप यूज़ थी रहा है। 4 व्हाट्सएप मुझे हिकिड़ी मोबाइल के अंदर यूज़ थी रहा है। ना मोडे जीबी लगल है, ना मोडे भी व्हाट्सएप लगल है। मोडे जेके भी लगल है प्ले स्टोर ता डाउनलोड थियल ही व्हाट्सएप लगल है। इन जे ज़रिए तव्हांखे समझाया तो पंहिंजी डेटा के सिक्योर कयो। जेके भी ॿिए हंधा तव्हां एप्लीकेशन डाउनलोड करियो था उहे अनसिक्योर हूंदा आहिनि। तव्हांजी डेटा तव्हांजी मोबाइल स्क्रीन सब कुछ तव्हांजो खतरे में हूंदो आहे। तो महिरबानी करे पंहिंजी डेटा के सिक्योर कयो ऐं रहो हर टेंशन का फ्री। उम्मीद कयां थो तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी। वीडियो के लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे फेसबुक पेज सफ़ीउल्लाह मीर हसन के फॉलो कयो। मिलो था एक नई वीडियो में नए टॉपिक ते। तेसिताणी पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त सफ़ीउल्लाह मीर हसन खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।